मां मना कंदी आहियां। अच्छा, चाय सालन में को हिकु ॿ दफ़ो चाय पीअंदी आहियां न, त मां साल में। वेलकम बैक जी। हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था। ऐं असांखे पइजी वई आहे चांहि जी ज़रूरत, ऐं चांहि अची वई आहे। छो जो हीउ टाइम अहिड़ो आहे न, चांहि जो टाइम आहे। सो न चांहि बि माण्हू खे माना नीड थींदी आहे हिकिड़ी, त कुझु त कमी आहे। भले पेट फुल हुजे पर पोइ बि चांहि माना मना केरु न कंदो आहे। मां मना कंदी आहियां। अच्छा, चांहि सालन में को हिकु ॿ दफ़ो चांहि पीअंदी आहियां न, त मां साल में को हिकु या ॿ दफ़ो। घणनि सालनि खां पोइ माना अॼु तव्हां पियो था? न, ही अॼु मां हिन हफ़्ते जी सेकेंड चांहि पियां पई, उहा बि धरती टीवी जी। एॾो घटि छो? चांहि मूंखे बिल्कुलु न आहे वणंदी, मजबूरन पीअंदी आहियां। अच्छा, मां मूंखे कॉफ़ी जो क्रेज़ आहे। ब्लैक कॉफ़ी हुजे, खीर वारी कॉफ़ी हुजे, ग्रीन टी वग़ैरह। ग्रीन टी बि घटि, ब्लैक कॉफ़ी। चांहि मूंखे धरती टीवी जी सेकेंड चांहि आहे हिन हफ़्ते जी। असां त हा, ऐं हक़ीक़त सही बि आहे, चांहि थोरी घटि पीअणु खपे, बल्कि पीअणी न खपे पर घटि पीअणु खपे। अच्छा, जीअं मुंहिंजो सुवालु हुयो त हाणे शादी थी वई, हाणे शादी खां पोइ छोकिरो हलियो वियो लंडन, त लंडन वारे खे जेका दुबई वारी आहे उहो छा थी करे सघे? अज़रा, निकाह अगरि दुबई में थियो आहे न, त ज़ाहिर आहे उतां जा कानून बि उतां जो ई लागू थींदो, ऐं उतां जा टर्म्स एंड कंडीशन्स बि उतां जा अप्लाई थींदा। उतां इहो थींदो, सभिनि खां पहिरियां तव्हांखे वकील करिणो पवंदो, ऐं पोइ तव्हांखे एम्बेसी में लेटर मोकिलिणो पवंदो। इहो कमु थींदो एम्बेसी जो थ्रू। अच्छा, एम्बेसी में लेटर वेंदो। तव्हां दुनिया जी कहिड़ी बि कंट्री में रहो था, कहिड़ी बि कंट्री जो तव्हांखे ग्रीन कार्ड आहे, जीअं पाण आई डी कार्ड आहे पाकिस्तानी, त ज़ाहिर आहे असांजे इदारनि खे, असांजे कानून खे सभिनि खे ख़बर आहे। हिकिड़े कंप्यूटर जे क्लिक खां उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त असांजो घर कहिड़ी जॻह ते आहे। त इन पोइ हू एम्बेसी जो थ्रू उन्हनि सां कॉन्टेक्ट करिणो पवंदो। अगरि तव्हां खुला नथा वठणु चाहियो त सभिनि खां पहिरियां तव्हां नोटिस मोकिलींदव त मेंटेनेंस जो, पंहिंजे मंथली ख़र्चे जो। हू नथो ॾिए त पोइ उन में त काफ़ी सारा माण्हू अरेस्ट बि थिया आहिनि, ऐं उन खां पोइ इस्लामी कानून आहे ऐं मुस्लिम आहिनि, त पोइ खुला, ऐं खुला जो हक़ असांखे क़ुरान पाक में बि ॾिनो वियो आहे। त खुला हू हितां वठी सघे थी पाकिस्तान मां? पाकिस्तान मां बि खुला, अगरि हुन वटि ड्यूअल अगरि नेशनैलिटी आहे ऐं पाकिस्तान जी बि हुन वटि नेशनैलिटी आहे, त हूअ हितां बि खुला वठी सघे थी। ऐं उहा खुला जेकी आहे न, मतिलबु उहा कंहिं कंहिं माण्हुनि जे ज़हन में इहो आहे। हाणे कुझु ॾींहं पहिरियां मूंखे हिकिड़ो केस मिलियो त भई खुला में न मुड़ुस त तलाक ॾिनी कोन, सो असांखे मौलवी साहिब जो फतवो खपे त खुला तलाक कान्हे का। बाबा इस्लाम में इहा शइ आहे त अगरि तव्हांजो हस्बैंड नथो तव्हां सां कॉन्टेक्ट करे, ख़र्चो नथो ॾिए, काॾे गुम थी वियो आहे, नथा हली सघो, ऐं भला मर्द हाकिम थोरी आहे, या मर्द खे एतिरो हाकिम आहे मर्द, अलाह ताला हुनखे हाकिम इन लाइ कयो आहे त हू असांखे कमाए खाराए, असांजो शेल्टर थी वे। इहो नथो को असांजे मथां जाबिर थी वे, असांजे मथां ज़ुल्म करे। त खुला जे लाइ इस्लाम में उन वक़्त जे काज़ी खे उहो हुकुम ॾिनो वियो हुयो त अगरि हू मर्द नथो अचे त तव्हां हुनखे का वक़्त जे काज़ी खे इहो ऑर्डर हुकुम ॾिनो वियो त बाबा हुनखे छोकिरी खे खुला ॾेई सघो था। सही। हाणे उन काज़िन जी जॻह ते अची विया आहिनि जज। जज अगरि 3 महीननि जे अंदरि अगरि हू मर्द रुजू नथो करे त उहा छोकिरी ॿिए हंधि निकाह करे सघे थी। हुनखे कंहिं बि फ़तवे जी, कंहिं बि मौलवी जी, कंहिं बि इदारे जी सनद जी ज़रूरत कान्हे का। हा, इहो आहे जो जेसिताईं हुनजी 3 महीननि जी इद्दत नथी पूरी थिए ऐं मर्द अगरि रुजू करणु चाहे थो, वापसि हुनखे ग़लती जो अहसासु थिए थो, केॾी महिल ख़ानदान विच में पवे थो, केॾी महिल बचनि जी मजबूरी थी वञे, त हू रुजू करे सघे थो। 3 महीननि खां पोइ अगरि हू रुजू नथो करे त हुन छोकिरी खे हक़ आहे निकाह करण जो, हूअ बिला झिझक ॿिए जॻह ते निकाह करे सघे थी।